अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पाप नगर जन जाइंदा नई एपिसोड में छा थियण वारो आहे। छा शेर दिल मंतार के मारे छॾींदो या शेर दिल वॾेरे बालाज खान के ख़त्म कंदो। छा जेको आहे मंटार बालाज खान जो हवेली जो नगर यानी उन जो शहर छॾे वेंदो। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियों जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। जीअं ईंदा नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियों अव्हां ॿाहिरां ताईं वक़्तु न पहुची सघे तो सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अव्हां जो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो करे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पाप नगर जन ईंदा नई एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त गुलाब शेर दिल खे चवंदो त जेकॾहिं तूं मंठार खे मारे छॾियां त वॾेरे बालाज खान जो अधु ताक़त ख़तमु थी पवे हा। हिते तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेर दिल गुलाब खे चवंदो त जेकॾहिं मूंखे मारिणो आहे त वॾेरे बालाज खान खे ख़तमु सॼो करे छॾींदुमि। उनखे अधु न उनखे पूरो उनजो ताक़त पूरो करे छॾींदुमि। ओॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त गुलाब खे जेको आहे सो मुंशी चवंदो त तोखे वॾेरे बालाज खान जो शहर न छॾणु घुरिजे। वॾेरो बालाज खान वॾो क़ाबिल शख़्स आहे त जेको आहे त उनखे मंठार चवंदो त मां हिते आयो बि जेको आहे त पंहिंजी मर्ज़ी में हुयमि, पंहिंजी मजबूरी में ऐं पंहिंजी मजबूरी में वञा त मूंखे वॾेरे बालाज खान जो भउ न ॾे। मां कंहिंखां डिॼंदो न आहियां ऐं मां पंहिंजी मजबूरी में आयो हुअमि ऐं पंहिंजी मजबूरी में वञा त मूंखे वॾेरो बालाज खान कुझु बि न करे सघंदो ऐं न ई मां मौत खां टिॼां थो। तव्हांजो छा राय आहे हिन सॼी अपडेट जे बारे में? पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।